ये दा कुत्ते पे रखियो ता केवट लगवा दाणिया भाई दाणिया हां नालो लगा दो जी दादा अदा जे ते रोज रतेंद्री में रोज मसलो आ कदे होतो चोरी कदे होतो फोरे कदे होतो डाको कदे हुनखे गोली आखिर असा जो भाटवा दुकान दस सिमत बच कर टे हुन चोरी थी वया वो मजबूर ने इज्जत खातिर अज कुत्ता घुरायासीं कुत्ता जो काफ़ी टाइम जो घुमंदा घुमंदा हुते बीजा ते वेठा वरी उतो निकता उते न लगो वरी हिते जो दहाणी जो उताक आहे जेका उन उताक में अची वेही रहियो आहे कुत्तो जो दुनिया ॾिसे थी हुकूमत साण आहे असां चवंदा बाबा क़ुर पाक ते हक़ थिए कंहिंसां नाक थिए पर हो यार थोरो वरी पाण खे चयो मां भुले बि आहियां त बाबा मां जे मुंहिंजे कुझु थियो त मां तव्हां जी ॻिची मां आहियां हर शइ तव्हां भराईंदुमि हाणे चोर बि इहो ॾहाणी आहे हिकिड़ो छा नालो अथसि असां चयो त ठीकु आहे असां तोखे चओ त कोन कयो आहे तूं पाण खे पाण विफ़रे वेठो असां हुकूमत खे इहा ई अपील कयूं था असांजो हक़ थिए इंसाफ़ थियो वञे रोज़ रोज़ जेको आहे चोरियूं थियनि थियूं रोज़ रोज़ जेको आहे मसइला थियनि था असांजो हक़ आहे हाणे बि असां जेको आहे असां पंहिंजे इज़त ख़ातिर पैसा भरे कुतो घुरायो आहे खल ख़ुदा आहे पेराडू हन उनखे असां नीत था ॾियूं बाबा तूं पेराडू जेको आहे कुते मालिक उहो चवे सो आहे तूं हल ॿीहर असां कुतो छॾींदा 30 कुतो छॾींदा इहो ई कुतो तो वटि बीहे त फीस भरणी पवंदी हो थो चए मां रहंदो वञा उनखे बि ॻाल्हाए वेठो अहिड़ियूं नीतियूं सां पोइ बि हो जेको ॾाढो